बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अज असां जे अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। जे अखर मां आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहींदासीं। जे अखर जे लफ़्ज़नि मां जुमला ठाहींदासीं। उन्हनि जो मतिलबु ॼाणंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आणींदासीं। अचो त हाणे जे अखर जा आवाज़ लिखूं ऐं उन्हनि जा लफ़्ज़ ठाहियूं ऐं उन्हनि खे जुमलनि में कमु आणियूं। ज़े बि रे वांगुरु ऐं रे वांगुरु लिखबी आहे। थोरी सिट खां मथे लिखी ऐं हेठि छिकबो। हिकु टुपको ॾिबसि मथां ज़बर ॾिबसि आवाज़ निकिरंदो ज़े खे लिखी हिकु टुपको मथां ॾेई हेठां ज़ेर ॾिबसि आवाज़ निकिरंदो ज़े लिखी हिकु टुपको मथां ॾेई पेश मथो ॾिबसि आवाज़ निकिरंदो ज़े लिखी ऐं पोयां अलफ़ मिलाए बुस आवाज़ निकिरंदो ज़े लिखी पोयां वा मिलाए बुस आवाज़ निकिरंदो ज़े लिखी पोयां वा ॾेई ऐं मथां ज़बर ॾिबसि आवाज़ निकिरंदो ज़े लिखी ऐं वा ॾेई मथां पेश ॾिबसि आवाज़ निकिरंदो ज़े लिखी ऐं ये लिख बस गॾु त आवाज़ निकिरंदो ज़े सां गॾु ये सां गॾु ज़बर हूंदसि मथां त आवाज़ निकिरंदो ज़े लिखी ऐं पोयां ये मिलाए ऐं हेठां ज़ेर ॾिबसि आवाज़ निकिरंदो इहे हुआ ज़े अखर जा आवाज़ ज़े ज़ ज़ा ज़ो ज़ो ज़ू ज़े ज़े ज़ी ज़े ज़ ज़ा ज़ो ज़ो ज़ू ज़े ज़े ज़ी। हाणे उहे तव्हांखे टे लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजे लफ़्ज़ जे शुरूआत में ज़े जो आवाज़ अचे थो, लफ़्ज़ जे विच में ज़े जो आवाज़ अचे थो, लफ़्ज़ जे आख़िर में ज़े जो आवाज़ अचे थो। उहे लफ़्ज़ आहिनि ज़ख़म, आज़ाद, आगाज़। इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे उहो लफ़्ज़ ॿुधाइबो जंहिंजो तव्हां मतिलबु ॿुधाईंदव। उहो लफ़्ज़ आहे ज़ोराणो। अचो त हाणे ज़े जे आवाज़नि मां लफ़्ज़ ठाहियूं। ज़ रे दी ज़र्दी। उन खां पोइ आहे ज़े या दह। उन खां पोइ आहे ज़ुहल। उन खां पोइ आहे ज़ाइद। उन खां पोइ आहे ज़ोज। उन खां पोइ आहे ज़ौजह। उन खां पोइ आहे ज़ू ज़ा ट। उन खां पोइ आहे ज़ेब। उन खां पोइ आहे ज़ैला। उन खां पोइ आहे ज़ीरक। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़। हाणे हिननि खे जुमलनि में कमु आणिबो। जुमला ठाहिबा हिन लफ़्ज़नि जा, माना ॿुधाइबी पहिरीं, उन खां पोइ वरी जुमलनि में कमु आणिबो। पहिरीं लफ़्ज़ आहे ज़र्दी। ज़र्दीअ जी माना आहे हेठाणो रंग। हिन मिठाईअ जो रंग
ज़र्दीअ जे रंग जहिड़ो आहे। ज़्यादा माना घणो। असांखे ज़्यादा अन न घुरिजे। ज़ाइद लफ़्ज़ जी माना आहे वधीक, ज़्यादा घणो। असांखे बि ज़ाइद न खपे। ज़ौज माना ज़ाल मुड़स, जोड़ी। ही पाण में ज़ौज आहिनि। ज़ौज माना घरवारी। ही मुस्लिम जी ज़ौज आहे। ज़ूज़ाट माना आवाज़। हिन फिरणीअ में वॾो ज़ूज़ाट आहे। ज़ेब माना सूंहं। हिन गुल में ॾाढी ज़ेब आहे। ज़ैला माना उठ जे संजनि में हिकु संज जो नालो आहे। ज़ैला उठ ते रख। ज़ीरकी शागिर्द ॾाढो ज़ीरक आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़ जंहिंजा माना ॿुधाईसीं ऐं जुमलनि में कमु आंदोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।